अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु नए टॉपिक सां मां मुस्लिमपुर थी हाज़िर आहियां वरी हिकु दफ़ो ॿीहर। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे स्कॉलरशिप इन यूरोप, स्पेशली इन हंगरी में दोस्त सिंधी दोस्त असांजा कीअं वञनि, जेके स्पेशली इंटर पास कनि था या बैचलर्स कनि था, उन खां पोइ उन्हनि जा उते कहिड़ा चांसिस आहिनि। उनजे करे असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको हंगरी मां आयो आहे दुबई में, ऐं वरी हितां खां वरी पोइ पाकिस्तान वेंदो। मां हुन खां टाइम वरितो आहे त जीअं असां हुन खां कुझु सुवाल पुछूं त जेके ॿियनि दोस्तनि जी हेल्प थी सघे। सो सभिनी खां पहिरियां त वरी महिरबानी करण कुमार साहब पंहिंजे दोस्तनि खे थोरो मुख़्तसिर तारीफ़ करायो। अस्सलाम वालेकुम, मेरा नालो करण कुमार है एंड मां 2 सालनि खां हंगरी में पढ़ी रहियो आहियां। स्कॉलरशिप ते बैचलर्स करे रहियो आहियां कंप्यूटर साइंस में। बुदापेस्ट यूनिवर्सिटी है, यूटोस लोरेन उन में। अच्छा, तव्हां हंगरी में कीअं वियो, स्कॉलरशिप कीअं अप्लाई कई, तव्हां थोरो दोस्तनि खे मुख़्तसिर ॿुधाइजो त स्टार्ट कीअं वठनि, ऐं स्पेशली इंटर खां पोइ या बैचलर करणु उते वञनि या मास्टर्स उते करणु वञनि त उनजो प्रोसीजर छा आहे, तव्हां कीअं वियो, थोरो दोस्तनि खे ॿुधायो मुख़्तसिर। मसइलो इहो हूंदो आहे की बैचलर्स लाइ स्कॉलरशिप्स ॿाहिरि जाम घटि हूंदियूं आहिनि। मास्टर्स लाइ त ठीकु आहे, तव्हांखे मिली वेंदियूं आहिनि, लेकिन बैचलर्स लाइ तमामु घटि आहिनि। जंहिं टाइम ते मूं स्कॉलरशिप ॻोल्हियूं हुयूं उन टाइम ते मूंखे जेके मिलियूं हुयूं, जेके मूं सर्च कयूं, उहे हुयूं 3 या 4। उन्हनि मां जेका स्टाइपेंडियम हंगेरी कम स्कॉलरशिप हुई उहा हिकिड़ी हुई, ऐं उनजो अप्लाई जो प्रोसेस ईअं हुयो कि जेका स्टाइपेंडियम हंगेरी कम स्कॉलरशिप आहे उहा हंगेरियन गवर्नमेंट ॾिए थी, TPF, बट तव्हांजी जेका हायर एजुकेशन आहे उन जे थ्रू, सो इहा आहे HEC थ्रू स्कॉलरशिप। ठीकु आहे, इनमें अप्लाई करण लाइ तव्हांखे 2 फॉर्म भरणा पवंदा आहिनि। हिकिड़ो TPF जो फॉर्म भरणो पवंदो आहे, हिकिड़ो HEC जो फॉर्म भरणो पवंदो आहे। इहे ॿई ऑनलाइन। TPF आहे टेम्पस पब्लिक फाउंडेशन, इहा आहे हंगेरियन गवर्नमेंट जो जेको आहे जेका स्कॉलरशिप प्रोवाइड करे थी। अच्छा, कहिड़नि महीननि में ईंदी आहे त जीअं उहे दोस्त? इहा ईंदी आहे नवंबर जी लास्ट में या दिसंबर जी स्टार्टिंग में या नवंबर जी मिड में समथिंग, पर इन जो प्रोसेस जेको आहे सो जनवरी मिड ताईं हलंदो। ऐं कहिड़ी टेक्नोलॉजी उते आहिनि जेके इहे आफ्टर इंटर बेसिस, राइट? इंटर खां पोइ उहे दोस्त जेके फॉर्म भरनि, उते पोइ कहिड़ी टेक्नोलॉजीज़ आहिनि जिन में दाख़िला थी सघे थी? उते साइंस जी टेक्नोलॉजीज़ आहिनि, मेडिकल जूं आहिनि। हा, MBBS न आहे, छो जो मोस्टली छोकिरा पुछंदा आहिनि कि MBBS आहे कोन्हे, पर MBBS न आहे। बाक़ी मेडिकल जी फील्ड्स मूंखे एतिरी त ख़बर न आहे मेडिकल जी, छो जो मां कंप्यूटर साइंस स्टूडेंट आहियां, लेकिन फार्मेसी आहे या डेंटल। इंजीनियरिंग में ॿुधायो, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, सिविल, आर्किटेक्चर, कंप्यूटर सिस्टम, कंप्यूटर साइंस। इंजीनियरिंग भी आहे, कंप्यूटर साइंस भी आहे, ॿई आहिनि, एंड BBA भी आहे। अच्छा, उनजी रिक्वायरमेंट छा आहे? मतिलबु हायर एजुकेशन जी अलॻि रिक्वायरमेंट आहे, ऐं जेका तव्हां वेबसाइट ॿुधायो था अंग्रेजी जी वेबसाइट आहे, रिक्वायरमेंट ऑलमोस्ट सेम आहे। बस इहो आहे कि अगरि तव्हां बैचलर लाइ अप्लाई कयो आहे त तव्हांजी जेका आहे सो उमिरि 18 साल खां मथे हुजणु खपे। 18 साल खां मथे हुजे, 18 साल जी नंबर 1। एंड इहो कि तव्हांजी जेका प्रीवियस डिग्री आहे उहा कंप्लीट हुजणु खपे। हा, ये या न त तव्हांजी जेको आहे सो मोस्टली इन जो जेको प्रोसेस ख़तमु थींदो आहे न, उहो अगस्त ताईं थींदो आहे या जुलाई जी एंड ताईं थींदो आहे। सो उन खां पहिरीं तव्हांजी डिग्री तव्हांजे हथ में हुजे। डिग्री माना इंटर बेसिस, इंटर जी हायर एजुकेशन जेका थींदी आहे पंहिंजी। अगरि मास्टर्स लाइ कयो आहे तव्हांजी बैचलर्स, हायर सेकेंडरी सर्टिफिकेट HSC इहो हथ में हुजे। ऐं बाक़ी मास्टर्स लाइ इहा ऐं मास्टर्स जी PhD लाइ इहा आहे कि तव्हांजी जेका आहे सो उमिरि 35 साल खां घटि हुजणु खपे मास्टर्स जे लाइ। अच्छा, जेकॾहिं को इंजीनियरिंग करे ऐं हाणे उहो अप्लाई करणु चाहे थो मास्टर्स लाइ, सपोज हाणे इंजीनियरिंग पास आउट कई आहे या 2 साल थिया या साल थियो आहे या फाइनल ईयर में आहे, उहो कीअं अप्लाई करे, इन खे कीअं अवेल करे? मतिलबु तव्हां चवणु चाहियो कि मतिलबु हीअ त थी वियो जेको हे इंटर पास वारो जेको बैचलर करणु वञे हुते, हाणे जंहिं बैचलर ऑलरेडी कई आहे उहो कीअं मास्टर्स लाइ अप्लाई करे हुते? उनजो बि सेम ई प्रोसेस आहे, सेम प्रोसेस। बस तव्हां पंहिंजी डिग्री कंप्लीट की आहे, 2 फॉर्म भरियो, सेम प्रोसेस अप्लाई कयो, प्रोसेस सेम आहे। अच्छा, हंगरी हर साल 200 कोटा रखंदी आहे पाकिस्तान जे लाइ। उहा कोटा हायर एजुकेशन कमीशन ॾींदी आहे, पोइ हायर एजुकेशन कमीशन टेस्ट वठंदी आहे। टेस्ट खां पोइ जेको पास थींदो आहे उनखे एक्चुअली हायर एजुकेशन ते डिपेंड करे थो। हर साल 125 स्कॉलरशिप्स हूंदियूं आहिनि बैचलर लाइ, ऐं 50 हूंदियूं आहिनि मास्टर्स लाइ, 25 हूंदियूं आहिनि PhD लाइ। उन खां पोइ हाणे टेस्ट जो हायर एजुकेशन ते डिपेंड करे थो। असांजे टाइम ते हुननि टेस्ट वरिती, उन खां पोइ जेका बैच आई उन्हनि खां
मतिलबु इंटरमीडिएट पूरी टेस्ट वरिती, असां खां जनरल टेस्ट वरिती। अच्छा हींअर जो जेको प्रोसेस हुयो, जेके हींअर छोकिरा सिलेक्ट थिया आहिनि उन्हनि खां का टेस्ट कोन वरिती आहे, उन्हनि खां इहो आहे की उन्हनि जी मार्क्स बेस ते उन्हनि खे सिलेक्ट कयो आहे। सो हायर एजुकेशन जो हर साल मतिलबु मटिजंदो रहे थो, डिपेंड करे थो उन्हनि ते। त उहा जेकॾहिं जीअं कोटा अचे थी हंगरी मां पाकिस्तान लाइ, उहा ख़बर कीअं पए, न्यूज़पेपर में अचे थी या वेबसाइट ॾिसनि, कीअं अप्लाई? न, उहो वेबसाइट ते लिखियलु हूंदो आहे की मतिलबु कोटा जो जेको आहे, मतिलबु इहो तव्हांखे ख़बर न हूंदी की कोटा सिंध मां केतिरो आहे, पंजाब मां केतिरो आहे, उहो हुननि जो HEC वारनि जो आहे की कहिड़े बेस ते सिलेक्ट कई आहे। HEC जी वेबसाइट ते उहे सॼो जेका स्कॉलरशिप्स आहिनि उहे अवेलेबल। हा, उहा HEC अनाउंसमेंट में चेक कंदा कयो, उन्हनि ते 2 टे स्कॉलरशिप्स ईंदियूं, जेके बि अनाउंसमेंट जेके बि HEC ईंदियूं आहिनि उन्हनि ते ईंदियूं रहंदियूं आहिनि। अच्छा, तव्हांजो जेको तव्हांजी स्कॉलरशिप थी आहे त तव्हांजो ख़र्चो आहे उहो सॼो हायर एजुकेशन कमीशन थी करे ऐं हंगरी थी करे? असांजो ख़र्चो हंगरी करे थी। हायर एजुकेशन जो इहो हूंदो आहे तव्हांखे हितां जेको आहे सो वीज़ा वग़ैरह प्रोसेस तव्हां कयो, बाक़ी जेका तव्हांजी पहिरीं टिकट आहे जहाज़ जी हितां वञण खां पाकिस्तान खां हंगरी जी, उहा हायर एजुकेशन जी हूंदी आहे। लास्ट जेको तव्हां अचो था उतां खां, उहा हायर एजुकेशन हूंदी आहे। बाक़ी हायर एजुकेशन जो एतिरो न किरंदा। बाक़ी जेको तव्हांखे हुते स्टाइपेंड मिलंदो आहे या तव्हांखे अकोमोडेशन हुननि जी फ्री हूंदी आहे, यूनिवर्सिटी फीस फ्री हूंदी आहे, उहा सॼी TPF जी आहे। अच्छा, ट्यूशन फ्री, एजुकेशन फ्री आहे हुते ऐं अकोमोडेशन फ्री आहे, उहो यूनिवर्सिटी तरफ़ां हूंदो आहे। ऐं जेको फूड आहे उहो पंहिंजो करिणो पवंदो आहे? फूड तव्हांखे पाण ठाहिणो। तव्हांजो फूड ते घणो ख़र्चो ईंदो आहे महीने जो? फूड ते डिपेंड करे थो तव्हां शहर कहिड़े में था रहो। छो जो बुदापेस्ट में अंदाज़न उहो तव्हां ते बि डिपेंड करे थो न तव्हां केतिरो खाओ था या छा खाओ था। उहो पाण जेके स्टूडेंट रहनि था उहे घर में ई हा, घर में ठाहियो। हा, मतिलबु हाणे के छोकिरा जेके ॿाहिरि खाइनि था रोज़, त हुननि लाइ त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे स्टाइपेंड घटि आहे। अगरि तव्हां घर में कुक कयो था त तव्हांखे बची पवंदो। मतिलबु महीने में अगरि चइजे अंदाज़न त 15,000 खां 20,000 में बि अगरि सही खाए थो त 15-20,000 पाकिस्तान न, फॉरेन जी ॻाल्हि पियो कयां। पाकिस्तानी तव्हांखे मिलंदा आहिनि अंदाज़न हींअर त करेंसी की मतिलबु 16-17,000 पाकिस्तानी मिलंदा आहिनि। ॾिसो मतिलबु 130 यूरो तव्हांखे मिलंदा आहिनि। अच्छा, यूरो। पोइ उन मां जेको आहे अधु जेको आहे सो फूड वग़ैरह ॾींदा आहिनि। अच्छा, इन खां अलावा तव्हां मतिलबु उते रहो था त तव्हां कीअं था ॾिसो त सिंधी स्टूडेंट्स उते अचनि या उन्हनि जी तव्हां कहिड़ी हेल्प करे सघो था? जेकॾहिं तव्हां सां को दोस्त कॉन्टेक्ट करे फेसबुक जे थ्रू मूंसां ज़रूरु कॉन्टेक्ट कयो। पहिरीं बि गाइड कया आहिनि जाम, जेके बि अचनि था सिर्फ़ु कॉन्टेक्ट कयो। अगरि तव्हां यूनिवर्सिटी ॿी आहे त ठीकु आहे, तव्हांखे जेको आहे सो गाइड कयो। यूजुअली हिते मेंटोर सिस्टम आहे। तव्हां जीअं ईंदव तव्हांखे मेंटोर हिकिड़ो ॾिनो ईंदो, उहो तव्हांखे पूरो गाइड कंदो। अगरि तव्हां बुदापेस्ट में हो त तव्हांखे एयरपोर्ट तां वठणु ईंदो ऐं तव्हांखे पंहिंजे हॉस्टल पहुचाईंदो ऐं शुरू वारे ॾींहंनि में जेको बि डॉक्यूमेंटेशन प्रोसेस आहे उहो तव्हांखे मेंटोर कराईंदो। उहो मेंटोर केरु आहे? उहो यूनिवर्सिटी तरफ़ां हूंदो आहे? यूनिवर्सिटी तरफ़ां ॾिनल हूंदा आहिनि। सही आहे। उहो तव्हांखे पर जेका तव्हांखे कॉन्टेक्ट करे तव्हां उनखे गाइड करे सघो। अगरि मूंसां कॉन्टेक्ट कयो, मुंहिंजी का क्लास न आहे या फिर ईअं त मां एयरपोर्ट तां वेठी अगरि मेंटोर नथो करे। अगरि असांजी यूनिवर्सिटी में असांजो इहो बि आहे की ग्रुप ठहियल आहे हींअर के जेको बि असांजी यूनिवर्सिटी में अचे थो, शुरू वारे ॾींहंनि में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे खाधे पीते जो हुनखे न ख़बर हूंदी आहे। सो उहो बि ग्रुप ठहियल आहे की असांजी यूनिवर्सिटी में अचे, असांखे पोस्ट करे ॾियूं हिन रूम में या अचे ऐं अॼु अचां एयरपोर्ट ॾियां, मुंहिंजो मेंटोर न आहे त असां तव्हांखे हेल्प कंदासीं। ज़बरदस्त, एप्रिशिएटेड। अच्छा, इन खां अलावा मुंहिंजो ॿियो क्वेश्चन इहो आहे तव्हां खां त हंगरी खां अलावा बुदापेस्ट खां अलावा जेके यूरोप जा ॿिया मुल्क आहिनि उते स्कॉलरशिप सिस्टम कीअं आहे ऐं दोस्त कीअं अप्लाई कनि, किथे सर्च कनि जॉब न सॉरी एजुकेशन जे लाइ का बि स्कॉलरशिप लाइ, उनजो तरीक़ेकार कीअं आहे? घणा दोस्त अहिड़ा आहिनि जिन खे ख़बर ई न आहे त किथे अप्लाई कजे। ठीकु आहे, वेबसाइट्स बि आहिनि खोड़, तव्हां कोड़ो सवलो तरीक़ो ॾिसो दोस्तनि खे। सवलो तरीक़ो इहो आहे की तव्हां का बि स्कॉलरशिप ॾिसो था न हुनजी ऑफिशियल वेबसाइट ते वञो, सिया उन खां पोइ हुनजो पूरो पढ़ो। पहिरीं ॻाल्हि त हुनजी इहा पढ़ो एलिजिबिलिटी, हुनजो क्राइटेरिया छा आहे। छो जो यूजुअली दोस्त पढ़ंदा आहिनि की पूरो पढ़ी लास्ट में क्राइटेरिया ते ईंदा आहिनि, हुनजो सिर्फ़ु हिकिड़ी लाइन मैच न थींदी आहे ऐं पूरो हुनजो वेस्ट थींदो आहे। सो पहिरीं एलिजिबिलिटी क्राइटेरिया पढ़ो। अगरि तव्हां एलिजिबल आहियो त पूरो हुनजो प्रोसेस पढ़ो। हर शइ हुनजी वेबसाइट ते लिखियलु हूंदी आहे। इहा कुझु दोस्त पढ़ंदा आहिनि, पोइ मैसेज सेम टू सेम शइ जेका आहे असां हुते मैंशन हूंदी आहे पर पुछंदा आहिनि, पर तव्हां हुते सॼी शइ पढ़ंदा त सॼी शइ हुते लिखियलु हूंदी आहे। यूजुअली हुननि जी वेबसाइट ते सभु कुझु लिखियलु हूंदो आहे। पूरो हुनजो प्रोसेस बि हूंदी आहे, हुननि जेका अप्लाई करण जो प्रोसेस हूंदो आहे, पूरो डॉक्यूमेंटेशन जो प्रोसेस हूंदो आहे, उहो हुननि जी पूरी गाइड हूंदी आहे कंहिं कंहिं वेबसाइट जी। उन गाइड ते सभु कुझु हूंदो आहे लिखियलु, सिर्फ़ु तव्हांखे पढ़णो पवंदो आहे। अच्छा, ज़बरदस्त। मुंहिंजो ॿियो क्वेश्चन तव्हां खां इहो आहे त जेके स्टूडेंट्स हुते अचनि था, स्पेशली जो मास्टर्स करणु या बैचलर्स करणु हुते अचनि था, त उहो पंहिंजो गुज़र सफ़र जीअं फूड आहे या ॿियूं ज़रूरी शयूं, त
त उहे कीअं उते जॉब जो छा क्राइटेरिया आहे या कहिड़ी जॉब उन्हनि खे मिली सघे थी त जीअं उहो पंहिंजी डिग्री या जेका एजुकेशन आहे उहा पूरी करे सघनि? जॉब और जॉब्स आहिनि जाम सही आहे, उहो तव्हांखे ॻोल्हणियूं पवंदियूं आहिनि, पर और जॉब्स इहो आहे कुझु छोकिरा कंदा न आहिनि। हॉट जॉब्स मतिलबु कीअं, जीअं हाणे मतिलबु कंहिं फैक्ट्री में कमु थी वियो, यूजली छोकिरा कनि पिया, कंहिं फैक्ट्री में वज़न बि खणणो पवंदो आहे, या किथे होटल में कमु कयो त बर्तन बि धोइणा पवंदा आहिनि, या सिक्योरिटी गार्ड। सिक्योरिटी गार्ड यूजली न चवंदा आहिनि, बट इहे बर्तन धोइणा होटल में, या त कंहिं फैक्ट्री में वज़न वग़ैरह खणणा, या पैकिंग जा कम हूंदा आहिनि, का शइ आइसक्रीम मतिलबु पार्ट टाइम का बि कंहिं रेस्टोरेंट ते या काथे बि जॉब करे सघनि था, जेके वेटर आहे, बारटेंडर आहे, इहे जॉब्स आहिनि हुते। मतिलबु इंडोर जॉब्स बि आहिनि, आउटडोर जॉब्स बि आहिनि। ज़बरदस्त।